अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु अहम चूंड कालम तहरीर कयो आहे सायरा पंवर। उनवान आहे पाणीअ लाइ परेशान माण्हूअ खां वोट न घुर्जो। सायरा पंवर पंहिंजे कालम में लिखे थी त सिंध हुकूमत जा अॻवान इहे दावाऊं था कनि त जेकॾहिं अवां खे तरक़ीअ जा मिसाल ॾिसणा आहिनि त सिंध अची ॾिसो, पर छा उन्हनि इहो बि सोचियो आहे त जेकॾहिं वाक़ई बि को ॾिसणु अचे त इहे छा ॾेखारींदा? इहे खेनि इहे स्कूल ॾेखारींदा जेके माल जा वाड़ा ऐं संदुनि ख़ासि माण्हुनि जूं औताकूं ऐं भांडा भणियल आहिनि। खेनि इहे इस्पतालूं ॾेखारींदा जिन में इंसाननि सां जानवरनि खां बि बदतर सलूक थो कयो वञे। इहे उन्हनि खे इहे डॉक्टर लाइनूं ॾेखारींदा जिते मसीहा कासाई बणिजी ग़रीबनि जूं उबतियूं खलूं लाहे रहिया आहिनि। जेकॾहिं सिहत ऐं तइलीम जी सूरत हाल एतिरी ई भली आहे त पोइ निजी स्कूलनि ऐं इस्पतालुनि जे अंग में ॾींहों ॾींहुं वाध छो पई थिए? मुल्क में तइलीम तोड़े सिहत जा शोबा ग़रीब ऐं अमीरनि लाइ धारदार छो आहिनि? जेकॾहिं तव्हां सरंदीअ वारा माण्हू आहियो त सुठनि प्राइवेट इदारनि हलिया वञो। बाक़ी आम ग़रीब माण्हुनि लाइ सरकारी स्कूल ऐं इस्पतालूं ठहियल आहिनि जिते न मयारी तइलीम आहे न सिहत जी सहूलियत। हीअ हुकूमत हाणे तक़रीबन पंहिंजो मुदो पूरो करण वारी आहे। उन जे आख़िरी ॾींहंनि में इलेक्शन जो माहौल जुड़ी चुको आहे। हाणे उहे सियासी अॻवान हिकु भेरो ॿीहर चूंड ॾियण लाइ अवाम वटि वञण जी तयारियुनि में आहिनि। ख़बर नाहे त उहे माण्हुनि खां कहिड़े बुनियाद ते वोट वठण जो सोचे रहिया आहिनि। जॾहिं मई जे महीने में पूरी दुनिया में सभ खां वधीक गर्मीपद सिंध में रिकॉर्ड कयो पियो वियो त साॻी वक़्तु सभ खां वधीक लोड शेडिंग जो रिकॉर्ड बि हिते हो। बिजली बहरान अवाम जो साह सुकाए छॾियो आहे। बाहि जीअं तपंदड़ ॾींहं में कलाकनि जा कलाक बिजली गुम रहे थी। मासूम ॿार, औरतूं ऐं बुज़ुर्ग गर्मीअ में बेहाल थी रहिया आहिनि। बिजली चोरी त बाअसर माण्हू था कनि, पर सज़ा आम मासूम माण्हुनि खे थी मिले। बिजली सां गॾु हाणे रमज़ान शरीफ़ जे हिन मुक़दस महीने में वरी गैस जी लोड शेडिंग जो बि मसइलो शुरू थी वियो आहे। इफ़्तारी ऐं सहरीअ जे वक़्तनि में गैस न हूंदी त खाधो पीतो कीअं तयारु कबो? साॻियो हाल पाणीअ जो आहे। वाटर कमीशन जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध जा 80% माण्हू फुज़लो मिलियल पाणी पी रहिया आहिनि। गुज़िरियल 6 महीननि खां ॾखण सिंध में पाणीअ जी शदीद खोट जे करे फसल सुकी रहिया आहिनि। वाहुनि मां वारी पई उॾामे, इंसान ऐं चौपायो माल उञ मरी रहिया आहिनि, पर को बि धणी साईं नाहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त ॿियनि सूबनि में तक़रीरूं करे सिंध जे बेमिसाल तरक़ीअ जा मिसाल ॾींदड़ पंहिंजे ई सूबे में पाणीअ खोट ख़िलाफ़ धरणा हणी रहिया आहिनि, जंहिंजा ज़िम्मेवार इहे पाण आहिनि। बहिराणियूं त छॾियो, पर शहरनि में बि सरकारी इदारा हिकु तरफ़ पाणी पहुचाइण में नाकाम थी विया आहिनि त ॿिए पासे टैंकर माफ़िया जे ज़रिए पाणीअ जो वापारु उरूज ते आहे। हैदराबाद शहर उन नाअहली ऐं करप्शन जो आला मिसाल आहे। हैदराबाद शहर जूं कचियूं आबादियूं त हूअं ई पाणीअ समेत बुनियादी इंसानी सहूलियतुनि खां महरूम आहिनि, पर शहर जे कॉलोनियुनि में बि पाणीअ जी खोट हमेशह बरक़रार रहे थी। शहर जे वाबड़ा कॉलोनी जेका वाटर विंग जे नाले सां मशहूरु आहे, उते मासूम ॿार ऐं औरतूं बाल्टियूं ऐं दॿा खणी पाणीअ जे लाइ परेशान फिरंदे नज़र ईंदा आहिनि। हुकूमती वज़ीरनि ऐं पीपुल्स पार्टी जे अॻवाननि खे अवाम जा उहे दर्द शायदि उन करे बि नज़र न ईंदा हूंदा जो खेनि हिकिड़े फ़ोन सां पाणीअ जा टैंकर मिली वेंदा आहिनि। ग़रीब माण्हू पाणीअ लाइ केतिरा परेशान थियनि था सा उन्हनि खे ख़बर आहे। रोडनि रस्तनि तां गुज़रंदे जॾहिं पाणीअ लाइ परेशान उन्हनि माण्हुनि खे ॾिसिजे थो त दिलि रत जा ॻोढ़ा रोए थी, पर अलाए छो स्टेजनि तां आम माण्हुनि लाइ हमदर्दीअ जूं ॻाल्हियूं कंदड़ चूंडियल नुमाइंदनि खे का कहल बि नथी अचे। इहे का बि हक़ीक़त मञण लाइ तयारु न आहिनि। ॾुख जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त असांजा चूंडियल नुमाइंदा ऐं हुकुमरान मसइला हल करण जे सिलसिले में थोरो बि संजीदा नज़र नथा अचनि। मीडिया जॾहिं उन
क़िस्म जूं ख़बरूं मंज़र ते आणे थी त इहे उनखे जमहूरियत ख़िलाफ़ साज़िश करार ॾियनि था। उन्हनि खे सम्झणु घुरिजे त जमहूरियत ऐं पार्टीअ ख़िलाफ़ अमली साज़िशूं त उहे पाण करे रहिया आहिनि, अवाम खे आज़ार ॾियण जी सूरत में। छा इहो सच न आहे त सभिनी सरकारी खातनि में करप्शन आसमान सां ॻाल्हियूं थी करे ऐं पंहिंजा नवाज़ी चोट चढ़ियल आहे। उन्हनि जा रखरायल कामोरा बेख़ौफ़ अवाम जो मांस पटे रहिया आहिनि। तोड़े जो हुकुमराननि खे हिन वक़्तु मसइले जे संगीनी जो इदराक कोन्हे, पर पाणीअ जो हथरादू पैदा कयल बहरान पीपी पार्टीअ जी हुकूमत लाइ ॾुखियो साबित थींदो। शहरनि तोड़े ॻोठनि जा ही उञायल ऐं बुखायल माण्हू जॾहिं उन्हनि ख़िलाफ़ मैदान ते निकिरी आया त पोइ के बि नारा उन्हनि खे बचाए न सघंदा। उञायल माण्हुनि जी उन कावड़ जो ताज़ो मिसाल बदीन में ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जो पाणीअ जी खोट ऐं करप्शन ख़िलाफ़ हयल धरणो आहे, जंहिंमें हज़ारनि जी तइदाद में माण्हू रोडनि ते निकिरी आया। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त बिलावल हाउस में उन जलसे जे उन पासे ते गौर वीचार त थियो त हेॾो वॾो जलसो कीअं थी वियो, पर जलसे जे सबबनि ते सोचण या नाराज़ माण्हुनि जे मसइलनि ते वीचारण जी ज़हमत न कई वई। हुकुमराननि खे सोचणु घुरिजे त जेकॾहिं सिंध जे सभिनी शहरनि में अवाम बदीन जे माण्हुनि जीअं फ़ैसिला करणु शुरू कया त मामला किथे दंग कंदा। इहे सभु सियासी पार्टियूं जेके इक़्तिदार में आहिनि या इक़्तिदार खां ॿाहिरि आहिनि, उन्हनि खे यादि रखणु घुरिजे त हिन वक़्तु सिंध जे 80% माण्हुनि जो मसइलो पाणी आहे, बाक़ी ॿिया मसइला धार आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे पाणीअ जो मसइलो हल करण में का दिलचस्पी नाहे त उहे महिरबानी करे इलेक्शन में माण्हुनि खां वोट घुरण जी तकलीफ़ न कनि त बहितर थींदो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड मज़मून जेको तहरीर कयो हुयो साहिरा पंवर, उनवान हुयो पाणीअ लाइ परेशान माण्हुनि खां वोट न घुरिजो। अव्हां जे समातुनि जे नज़र कयोसीं। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूद आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन